ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां ताईं शेयर कयूं पिया त बडणी में चोरी जी कोशिश मज़म्मत ते 2 भाॻिया ज़ख़्मी, हिकु चोर हथियार समेत पकड़िजी पियो। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे बडणी खां सदरुद्दीन भुट्टो। जी सदर, अपडेट्स कजो। जी जाम आशिक मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त मियाणी हेठि बडाणी थाणे जी हद ॻोठ मोहम्मद अज़ीम छिजण में चोर राति देर सां हाजी हामद छिजण जे घर में घिरी चोरनि में चोरी करण जी कोशिश कई त भाॻिया सुजाग थी पिया। चोरनि ऐं भाॻनि विच में झगड़ो थी पियो। फायरिंग में हिकु चोर नज़र उर्फ़ नज़ू मज़ारी क्लेशन समेत भाॻनि पकिड़े वरितो आहे ऐं 4 चोर उन्ही जो फ़ाइदो वठी फरार थी विया आहिनि। जॾहिं त भाॻिया गुलाम रसूल छिजण ऐं मोहम्मद बख्श छिजण लगण करे सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे बख्शापुर अस्पताल रेफर कयो वियो आहे। जॾहिं त बडाणी पुलिस खे भाॻनि पारां इतला मिलण ते पुलिस बर वक़्तु जाइ वारदात ते चोर नज़र उर्फ़ नज़ू मज़ारी खे थाणे ते खणाए आई, जिते वाक़े जो केस गुलाम रसूल छिजण जी फरियाद ते 5 जवाबदारनि नज़रू उर्फ़ नज़ू मज़ारी, यारली मज़ारी, कलू मज़ारी ऐं 2 नामालूम चोरनि मथां दाख़िल कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी सदरुद्दीन भुट्टो असांखे तफ़सील खां आगाह करण लाइ।